प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। जीअं त मां हमेशह पंहिंजे हिन अणछपियल किताब मां कहाणी पढ़ंदी आहियां तव्हांजे लाइ, जेके नसीहत भरियूं बि आहिनि ऐं जेके पहाकनि ते मुश्तमिल आहिनि। मुंहिंजी हर कहाणी जो उनवान हिकिड़ो पहाको हूंदो आहे। सो अॼु बि मां हिकिड़े नए पहाके ते हिकिड़ी नई कहाणी तव्हां सां शेयर करे रही आहियां। अॼु जी मुंहिंजी कहाणी जो उनवान आहे, अॼु जो असांजो पहाको आहे, तिर जी गुथी 100 चोटूं खाई। इन जो मतिलबु इहो आहे त थोरी लापरवाही या गफ़लत जे करे माण्हू घणी तकलीफ़ ॾिसे थो या घणो नुक़सानु खणे थो। त जेकॾहिं असां केॾी बि महिनत कंदा हुजूं, केॾो बि ज़िमेदारी सां कमु कंदा हुजूं, पर कंहिं ॾींहुं असांखां थोरी ग़लती थी वञे, थोरी लापरवाही थी वञे, त असांखे कॾहिं कॾहिं वॾो नुक़सानु बर्दाश्त करिणो पवंदो आहे। उन जे लाइ चयो वेंदो आहे त तिर जी गुथी 100 चोटूं खाए। सो अॼु जी जेका कहाणी आहे उहा अली नाले हिकिड़े छोकिरे जी आहे। अली हिकिड़ो तमामु महिनती ऐं ज़िमेदार छोकिरो हो। उनजे जेका ही टीचर्स बि उनखां ख़ुशि हूंदा, उस्ताद सभु उनखां ख़ुशि हूंदा, महिनत सां पढ़ंदो हो, सुस्ती ऐं लापरवाही न कंदो हो। ऐं अलीअ जा इम्तिहान वेझा हुया, हू पंहिंजा रहियल कम बि पूरा पियो करे ऐं उन्हनि खे ॾाढी महिनत सां हर रोज़ु वेही पंहिंजे राति जे टाइम ते, फुर्सत जे टाइम ते उहे सभु सबक़ रिपीट कंदो हो, यादि कंदो हो, त जीअं हू इम्तिहान में सुठियूं मार्कूं खणी सघे। सो हिकिड़े ॾींहुं अहिड़ो थियो जो राति जो देरि ताईं अली जेको पढ़े पियो पंहिंजे घर जे अङण में, तमामु देरि ताईं हू पढ़ंदो रहियो। आख़िर हुनखे निंड अचणु लॻी त हुन सोचियो त हाणे मूंखे सुम्हणु घुरिजे, इलाही देरि थी वई आहे। ऐं जीअं ई हू उथणु लॻो त हिन जी नज़र आसमान ते पई। हिन ॾिठो त हल्को हल्को आसमान ते झुड़ हुयो। अली सोचियो त पंहिंजा किताब खणी अंदरि रखां, पर वरी हिन सोचियो त इहे मामूली झुड़ जा नंढा नंढा टुकड़ा आहिनि, वसण जहिड़ा त कोन्हनि, इहे कोन वसंदो। हिन पंहिंजा किताब उते ई छॾिया ऐं अंदरि वञी पंहिंजे कमरे में सुम्ही पियो। ऐं घर जा ॿिया सभु भाती अॻु में सुम्ही पिया हुआ। कुझु देरि गुज़री त तमामु हल्की हल्की मामूली बरसाति थियणु शुरू थी वई। हाणे बरसाति एॾी त घटि हुई जो न उन जो को आवाज़ हो, न गोड़ हो, बिल्कुलु तमामु हल्की बूंदा बांदी पई थिए, जहिड़ी फुहार पई पए। सो कंहिं बि घर जे भाती जी अखि न खुली। हाणे जॾहिं सुबुह थियो, घर जा भाती जाॻिया त उहो हल्को हल्को मींहुं, हल्की बारिश उहा अञा ताईं सुबुह ताईं वसी रही हुई। अली जी बि अखि खुली, सुबुह जो जाॻण जो टाइम थियो। ॾिठईं जो हिकदमि पंहिंजे किताबनि जो ख़्यालु आयो, वठी जो भॻो किताबनि न, त सॼी राति जी उन हल्की हल्की बारिश में हुन जा सभु किताब कापियूं मींहं में भिॼी विया। सो छा थियो जो हुनजी जेका मस हुई पाणी पवण जे करे उहा सॼी फैलिजी वई, पखिड़िजी वई, अखर हुन जा सभु ड्रही विया, सभु किताब ऐं कापियूं आलियूं थी वयूं। हुनजे अली जे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया। त हुन सोचियो त जेकॾहिं मां एतिरी थोरी तकलीफ़ कयां हा, एतिरी लापरवाही न कयां हा, किताब खणी मां राति जो अंदरि रखां हा, त मुंहिंजो एॾो वॾो नुक़सानु न थिए हा। पर हाणे छा पियो करे सघे, कुझु बि न। जेको नुक़सानु थी वियो उहो त वापसि कोन पियो थी सघे। सो इन जे लाइ चवंदा आहिनि त हमेशह जेको आहे एहतियात खां कमु वठिजे। कॾहिं कॾहिं नंढड़ियूं ग़लतियूं, कॾहिं कॾहिं नंढड़ी लापरवाही बि जेका आहे असांजी ॻिचे पइजी वेंदी आहे, असांखे को वॾो नुक़सानु बर्दाश्त करिणो पवंदो आहे। सो इन ई मौक़नि ते, अहिड़नि ई मौक़नि ते इहो पहाको ॾिनो वेंदो आहे त तिर जी गुथी 100 चोटूं खाए। यानी मामूली गफ़लत जे करे कई नुक़सान, के वॾा वॾा नुक़सान बर्दाश्त करणा पइजी वेंदा आहिनि। ठीकु आहे। सो इहा हुई असांजी अॼु जी कहाणी, अॼु जो पहाको। ऐं हाणे असांजो वारो आहे अॼु जे बैत जो। अॼु जो जेको बैत आहे कहाणी में, जीअं त ज़िक्र हुयो बरसाति जो, मींहं जो, इन करे मां अॼु जो बैत बि जेको चूंडियो आहे उहो आहे बादल। यानी ही बरसाति सां, बरसाति जे बारे में ई जेको आहे बैत आहे। सो बादल ॾिस ॾिस आया बादल भरिजी, कीअं न डोड़नि पिया सभु गॾिजी, हेॾे होॾे जॾहिं भॼनि था, ईअं लॻे थो ॼण खेॾनि था, जॾहिं बि पाण में टकराइनि था, खिवण खिले गजगोड़ थियनि था, जॾहिं बि माण्हू खेनि ॾिसनि था, सुख जो सभु ॼण साह खणनि था, धरतीअ ते था मींहं वसाइनि, सभिनी जा ॾुख दूर भॼाइनि, शल पिया मुंद जा मींहं वसाइनि, धरतीअ खे गुलज़ार बणाइनि, ॾिस ॾिस आया बादल भरिजी, कीअं न डोड़नि पिया सभु गॾिजी। तव्हां ॾिसो त जॾहिं शदीद गर्मी हूंदी आहे त असांखे केॾी परेशानी थींदी आहे, ऐं पोइ जॾहिं झुड़ थी वेंदो आहे आसमान ते, त असां सभु इंसान, जानवर, पखी, ॿूटा सभु असां सुख जो साह खणंदा आहियूं, जेके बि साह वारा आहिनि। छो त उन्हनि ख़बर हूंदी आहे त हाणे मींहुं वसंदो, गर्मी घटिजंदी, पाणी घणो थींदो त मज़ो ईंदो। त इन सां गॾु मूं जेका ॿी लाइन हिकिड़ी लिखी आहे त धरतीअ ते था मींहं वसाइनि, सभिनी जा ॾुख दूर भॼाइनि। जॾहिं मींहुं वसंदो आहे त हर साह वारे जो ॾुख, तकलीफ़ ख़तमु थी वेंदी आहे।
अन्न पाणी थींदो आहे, गाह घणा थींदा आहिनि, गर्मी घटिजी वेंदी आहे, त माण्हुनि जी ज़िंदगीअ में घणे सुठनि फसलनि जे करे, घणे अन्न जे करे, मेवनि भाॼियुनि जे करे ख़ुशहाली ईंदी आहे। त इन सां जेके इंसाननि जा दुख तकलीफ़ूं घटिजी वेंदा आहिनि, ख़तमु थींदा आहिनि। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो पहाको तव्हांखे सम्झ में आयो हूंदो, अॼु जी कहाणी बि तव्हांखे वणी हूंदी ऐं अॼु जो बैत बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इनशाला वरी कंहिं ॿी कहाणी सां, वरी कंहिं ॿिए बैत सां तव्हां सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह पाए।